मूंखे मूमल सां मोहबत थी वई आहे। इन कारी खे मां मारींदुसि ऐं हिन ॻोठ तां इहो कारो दाग़ हटाईंदुसि। जिंदगीअ में इहो उसूल ई कोन्हे, थोरी रुकावट जे करे पंहिंजो रस्तो मटाए छॾिया। तुंहिंजा दुश्मन असांजा दुश्मन वर्स थी मुखलींदासीं। हथियारनि में बारूद भरे छॾियो, हाणे गुलशेर सां हथियारनि जी ॿोली ॻाल्हाईंदासीं। ख़बर न त मुंडी बागी जी मथां अञा लाइ घणा सिर कुर्बान थींदा। या अल्लाह मुंहिंजे बचनि जी हिफ़ाज़त कर। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद खुश हूंदो ठीक ठाक हूंदो। अॼु न्यू अपडेट खणी तव्हां सां हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ हलंदो रहे ऐं लाट ॿरंदी रहे दोस्तों। जीअं त राति फिल्म जो टीज़र ऑन थियो आहे, जेका ईद फिल्म आहे दोस्तों, जाने दुश्मन। जीअं त अॻु में बि असां वीडियो ॾेई चुका आहियूं इन ते। उन फिल्म जो टीज़र ऑन थियो आहे, जेका ईद जे पहिरें ॾींहुं दोस्तों स्क्रीन ते हलाई वेंदी। जाने दुश्मन, जंहिंमें चौधरी असगर थईम, निसार शाह, अहमद अली शेख, अज़ीज़ कमराई, रीमा नाज़, नैना नाज़, सभु माना इरफान शेख काफ़ी एक्टर। ऐं हिन जो प्रोमो जेको ॾिसी सघो त बहितरीन हिकु फिल्म आहे, एक्शन फाइट ऐं कॉमेडी सां भरपूर फिल्म, जंहिंमें सतार नुआणी काफ़ी एक्टर, ख़ूबसूरत एक्टरेज़ ऐं सभु कुझु माना हिन में बहितरीन ॾेखारे वियो आहे। ऐं एक्शन सां कॉमेडी सां भरपूर फिल्म हीअ ईद जे पहिरें ॾींहुं तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी दोस्तों। त हीअ फिल्म ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिन टीवी ते। ऐं हिन फिल्म खे ॾिसी ऐं हिन जो कमेंट ज़रूरु ॾींदा त हीअ फिल्म कीअं लॻी, अहिड़ियूं फिल्मूं अचणु घुरिजनि या न, इहो सभु कुझु तव्हां हिन फिल्म खे ॾिसण खां बाद में ॿुधाए सघो था दोस्तों। त वरी अहिड़ी न्यू अपडेट सां गॾु तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं दोस्तों। सिन सलामत साथ सलामत, जिते हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो, ख़ुदा हाफ़िज़।